वेलकम बैक नाज़रीन। असांजी जेका कचहरी आहे अमजद गुल सां हली रही आहे ऐं इंतहाई मज़े जी कचहरी आहे। अमजद असांखे खिलाए जी अमजद तव्हां ॿुधायो पे हिकिड़े एडिटर खे हो यो मैसेज पैकेज उन दौर में वो वरी सोपारी खां हीअं करे वरी मां ॾिसां थे यार वरी मैसेज वेठो करे वरी खिले हीअं करे वरी मां ॾिसां वरी यार क्या कर रहे हो वरी हुनखे पोइ मां ईंदो 200 रुपया ॾींदो जाओ खाना खा के आ हो हले वेंदो मोटींदो 7 सीनूं थियल हूंदो मां चयो अब इसकी कलर करेक्शन करो और ये अपना हिस मारो और अपना ये साउंड का इसका देखो वो बना दो ना है हो गया यार ऊपर नहीं बताना किसी के तुमने किया मैंने और रोज हिरी पियो मूंखे कम करणो मां कोन ॿुधाईंदो और रोज हिरी पियो अचे मां उन में भी मैसेज कया मां चयो वठ तूं मानी भी खा मैसेज मां ठाहियां असां एडिटर भी थी वियासीं। यानी मां इहो चई सघां थी पंहिंजे प्रोग्राम में त तव्हां मजबूरन जेके इन सभिनी शयुनि हिकिड़ो माण्हू हूंदो आहे शौक़ सां वेंदो आहे बिल्कुल पर शौक़ सां कहिड़ी फील्ड में वियव? असल में मुंहिंजो वालिद साहब पहिरियों हुन फील्ड में कमु कंदो 35mm फिल्मुनि में बि हुन कमु कयो कुझु पर काफ़ी ऐं लाहौर में पोइ थिएटर ते उहो घणो कमु कंदो पोइ मां हुनखे ॾिसंदो हुउमि ॾिसंदे पोइ हुनजो दोस्त हुयो हिकिड़ो लाड़काणे जो अञा आहे माशाल्लाह उस्ताद अकबर बलोच साहब बाबा ॾे मां वञा पोइ ऑफिस में हो बि हुन ई ऑफिस में कमु कंदो मूंखे ॾिसी अञा बाबा त न मिलियो मूंखे चई हेॾा कैरेक्टर कंदे स्टेज ते त मां ॾिठो मां मूंखे मूड न हो पर माना दिलचस्पी हुई पोइ इहे शयूं उते ॾिठियूं सिनेमा जी शूटिंग्स कीअं थींदियूं छा थींदो आहे पोइ मां उतो पिक करणु तव्हां वॾे पर्दे खे पहिरीं ॾिठो पहिरियों हुनखे स्टेज ऐं वॾो स्टेज वॾो पर्दो तव्हां पहिरीं ॾिसी आहियो तव्हांखे एक्सपीरियंस हुयो त उते कमु कीअं थो थिए उतो जी लैंग्वेज बि असां हिते क्यू चवंदा न क्यू न हुते एक्शन असां चवंदा ज़ूम कयो हो चवंदा ज़ूम फॉरवर्ड ज़ूम रिवर्स उते इहो ई हूंदो हुन जी लेंस हर शॉट जी ॿी हूंदी हिते 150 PD 150 170 इहे सभु आया त लेंस कुझु न हूंदो हाणे आयूं कैमराऊं त लेंस चेंज कनि था या कुझु हुन हर शॉट जो लेंस चेंज हूंदो मौसम जो चक्कर हूंदो त लाइटिंग चेक कंदा त इहो फ्रेम ईअं अच्छा हुनजी नेगेटिव जेका हूंदी हलंदी त उनजो बि ख़र्चु हूंदो फुट ई उन वक़्तु अलाए घणो ॿुधाईंदा हेतिरे आहे त हाणे पर सेकंड 12 फ्रेम हूंदा हुनजा उहे चवंदा आहिनि पहिरीं नंढे मतिलबु जॾहिं असां हूंदासीं त कैमरा में तस्वीरूं कंदा हुआसीं 36 रोल मथां को सड़ी वञे हाणे त मोबाइल ते कढंदा वञो अच्छा सही आहे ठीकु आहे न त डिलीट कयो हलो। अच्छा तव्हांखे इहो यादि हूंदो जॾहिं 00 ऐं 0 ईंदो हो त ख़ुशि थींदासीं ॿ फुट वधीक आया आहिनि छो जो असां पाण रोल विझंदा न सड़ी वेंदा वो रोल जो तो मुखे भी याद है बताए वो पट्टियों न पवे वरी वो जे माल चना दे बा उन दुकानदार का खोल रहा है जो लाइट लगी वेंदी सड़ी वेंदो सजो कॾहिं को अहिड़ो फोटो जो कढंदासीं ॻोल्हींदासीं काॾियो ई अछो आहे न इहो सड़ियो इहो ॾाढो सुठो अचे मुंहिंजो फोटो बस सभु फोटो छुटाऊ सही ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि त यानी कि तव्हां एक्टिंग जेको मां चई सघां थी त उहा शौक़ सां कई एक्टिंग त मां थिएटर खां शुरू कयो ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो न त मूंखे हिकिड़ो कैरेक्टर उथंदे जेको मिलियो उन में पहिरियों 2-3 डायलॉग हली पोइ हिकिड़ो डायलॉग हुयो जेका 2.5 पेज हुया ऐं हिकिड़ो डायलॉग अहिड़ो जेको 1.5 पेज हुयो माना हिकु ई सीन पहिरीं में पोइ मां स्टेज ते वेही हिकु ॿ ॾींहं रिहर्सल करे मां चयुमि उस्ताद हे कैरेक्टर न ॾे मूंखे ॿियो ॾे छो अरे हेॾे वॾे अदाकार जो पुटु आहे तूं ईअं मां चयो लाज़मी न आहे त अदाकार जो पुटु बि अदाकार थिए ईअं त मां भुलिजी न विसरे उतो ई भॼे न पोइ बाक़ी मां चयो ॻोल्हे चयो मां तूं फलाणो ॾे हिन में 2-3 डायलॉग चढ़े एक्स्ट्रा आहे विलन जे पोयों बीठो आहे बंदूक खणी मां चयो इहो ॾे पहिरियों बीहण त सिखां मां पंहिंजी चॉइस ते पहिरियों कैरेक्टर एक्स्ट्रा कयो पोइ हुननि जो तुंहिंजो वाल साहब असांखे मयार ॾींदो चवंदो यार मुंहिंजे पुट खे वरी ॿिया पहिरियों हीरा था थियनि मुंहिंजे पुट एक्स्ट्रा मां वरी बाबा खे घर वञी एला त कया मां चयो भाउ उहो मसइलो आहे हिकिड़ो कहिड़ो भाउ हे भाउ ईअं थोरो हीअं अचे तूं एक्स्ट्रा कंदे मां चयो भाउ मां बीह सघां ख़बर त पए हुनखे बि तव्हां हा कई आहे भले कराए त हा मारो वाल साहब थोरो ईअं मूंसां दोस्ती ऐं सभिनी सां ईअं हूंदो हुनजो ठीकु आहे हल बीहण सिख पोइ ॾिसंदासीं उन बि इजाज़त ॾिनी तव्हांजी ॾाढी सुठी लॻी तव्हांजे बाबा जी बि मूंखे ॾाढी सुठी लॻी हिते माण्हुनि खे इहो नथो थिए त मुंहिंजी कैपेसिटी केतिरी हा उहो ई आहे असां वटि इहो हूंदो आहे भाउ सही मिले मूंखे वॾो रोल मिले मूंखे हीरो जो रोल मिले चाहे मुंहिंजी कैपेसिटी एतिरी आहे या न आहे मूंखे प्रैक्टिस आहे या न आहे मूंखे उहो तजुर्बो कैमरा जे साम्हूं बीहण जो एक्टिंग करण जो ऐं थिएटर त मुंहिंजे ख्याल में सभ खां वधीक मुश्किल आहे जो साम्हूं तव्हांजी आवाम आहे बिल्कुलु इहो न वाहिद हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे थिएटर जंहिंमें उन वक़्तु ई तव्हांखे रिस्पॉन्स मिले थो तव्हां सुठो कयो तॾहिं बि वाह वाह बिल्कुलु ऐं जे तव्हां ख़राबु कयो उते ई शूटिंग थींदी आहे ऐं थिएटर माशाल्लाह पोइ मूंखे एतिरो लॻी वियो जो हिनमहिल टीवी ते बि एतिरी पूरे हिन जी 20 किस्तनि जी बि एतिरी पेमेंट न आहे जेका हिकिड़ी थिएटर जे मां हिकु प्ले जी खणंदो आहियां हिनमहिल ऐं माशाल्लाह 2018 में असां दुबई में बि हिकिड़ो कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां कयोसीं पोइ कैनेडा हुयो ऐं सिंगापुर जो टूर हो पर कोरोना असांखे सफ़ा विहारे छॾियो
कोरोना असां दुबई करे आयासीं दुआ उते कयूं था जी उते माना ईअं सम्झो ॿाहिरि बि कया आहिनि थिएटर ऐं नापा में हिते असांजे नापा आहे आर्ट्स काउंसिल जे पोयूं उन में आर्ट्स काउंसिल में कराची में कया आहिनि जेको थिएटर माना अच्छा हिन महिल ताईं मूं 16 थिएटर प्ले अहिड़ा कया आहिनि जो ईअं पर्दो खुलंदो आहे त मां बीठो आहियां ऐं पर्दो बंदि थियो त बि बीठो आहियां माना ईअं सम्झो यानी पूरो टाइम फुल टाइम तव्हांजी प्रेजेंस होती आहे एॾा वॾा वॾा कैरेक्टर तव्हां ई कयो माना या उन में 15 कैरेक्टर आहिनि 17 आहिनि जेके बि आहिनि माना उहे मूंसां टाक करे निकिरनि था अचनि था वञनि था मां उते ई बीठो आहियां माना एतिरो माशाल्लाह थिएटर ते चई सघूं था अबूर तव्हां हासिल करे छॾियो अल्लाह जी थिएटर जे कम हा में महिरबानी पर माना एतिरी 16 प्ले मां अहिड़ा कया कॾहिं आहिनि तव्हांखे अहिड़े क़िस्म जो ऑप्शन मिले त भई तव्हां वॾे परदे ते मूवी कयो थिएटर या उन ई टाइम ते थिएटर कयो या उन ई टाइम ते कोई टीवी सीरियल कयो या कंहिं सॉन्ग्स जी रिकॉर्डिंग बि तव्हां ॾाढा सुठा सुठा सॉन्ग्स कया त तव्हां मुंहिंजे कंहिंखे प्रेफरेंस ॾींदव अमजद गुल खे मां हीअं ॾियां ऑप्शन ॾियां त तव्हां अमजद छा कंदे हिन टाइम ते हिकु टाइम ते चार ई गॾु कोन थी सघंदा इहो बि ॿुधायो न थी सघे हा उनजी जीअं पहिरियों तव्हांखे ॿुधायो जेको तव्हां ॿुधायो तव्हां उहो हिकु हंधि हुया हिकिड़ो स्टूडियो हिते हुयो ॿियो हिते हुयो हिकिड़ो इहो क्लियर कंदी हलां हा थिएटर सां गॾु का शइ नथी करे सघिजे छो जो थिएटर उते तव्हां परफॉर्म कंदव त भले तव्हांजी शूट बि हुजे त जेसि ताईं केरु छो जो तव्हांजी एंट्री ख़तम थी आहे नेक्स्ट एंट्री जो तव्हांखे वेट हूंदो गेप न आहे अचिणो थिएटर ईअं माण्हू साम्हूं वेठा आहिनि गेप रिकॉर्डिंग में चओ थोरी देरि वेट कयो पोइ था शुरू कयूं पर थिएटर त ईअं नथो थी बाक़ी जेको तव्हां चओ ईज़ी आहे बाबा हींअर हे जीअं ख़तमु कया थो शेड्यूल मथां रखो हुनजो शेड्यूल मथां रखो हुनजो शेड्यूल मथां रखो हुनजो स्टेज मां तव्हांखे मिसाल ॾियां स्टेज ते आर्टिस्ट जेको एक्टिंग करणु चढ़ंदो न डायरेक्टर जे हथ मां निकिरी वियो छो जो लाइव आहे उहो जेको वणेसि करे डायरेक्टर न करे सघंदो टीवी ते डायरेक्टर रीटेक कराए तव्हांखे पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ ॻाल्हाईंदो हू त न ॻाल्हाईंदो हे बि लाइफ बि ईअं आहे स्टेज आहे तव्हां माइंड सेट करायो पंहिंजी औलाद जो बाक़ी हो छा था कनि उनजी माइंड सेट थियल हूंदो त कंदा न त न कंदा मां बाबा मां पंहिंजे मां इहो शइ सिखी बिल्कुलु ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई आहे तव्हां ऐं ॿी उन लाइ तव्हांखे पाण खे करिणो थो पए अॼुकल्ह जा मां ॾिसां न पेरेंट्स उहे ईअं त आऊं त मतिलबु असां त मोबाइल में कुझु बि यूज़ कयूं ॿार न कनि इहो थी नथो सघे इहो थी नथो सघे इहो हिकिड़ो इम्पॉसिबल शइ असां चाहियूं था असांजा पेरेंट्स चाहिनि था तंहिंजे करे उहा शइ नथी थिए पई भले असां ॿुधो आहे तव्हां ॾाढा हसास बि आहियो ईअं आहे ऐं हसास रियली एतिरो आहियां जो मुंहिंजे घर वारा ई पाण जॾहिं का फिल्म हलंदी आहे न पोइ या मां चेंज करे छॾींदो आहियां चइबो ॾिसो ॾिसो हलिया वेंदा आहिनि छो जो हुनजी काई वायलिन वॼी वेंदो आहे न की को माउ जो या का अहिड़ी सीन या कुझु बि न बसि मुंहिंजा ॻोड़ा ईअं वही ईंदा आहिनि पोइ अमड़ बि चवंदा रन रोए थी मर्द आहे पोइ माना लफ़्ज़ इहो पोइ माना बाबा तूं ॾिस बाबा तूं हेॾे बसि तूं रोज़ पिट के हालांकि मां कॉमेडी कई आहे सॼी लाइफ माना ईअं सम्झो पर अहिड़ी का ड्रामे या फिल्म में सीन ॾिसण सां ई ॿियो अॼु ताईं मां इंजेक्शन लॻाइण त ठहियो ॾिसी न सघंदो आहियां कंहिंखे इंजेक्शन बि हिन जो मतिलबु आहे तव्हां अञा ताईं वैक्सीनेशन बि न सर्टिफिकेट पियो आहे मजबूरन वैक्सीनेशन कराइणी आहे ॾाढो पेट्रोल बि कोन मिलंदो वाक़ई नेक्स्ट इहो आयो मूंखे सर्टिफिकेट पियो आहे हिसे में 2 डोज़ थी विया आहिनि ऐं इहे मजबूरी आहे कराइणी मजबूरन पोइ बि अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे चयो पहिरियों हुते चूंडी बूंडी पाए त उहो थोरो असरु हुजे त पोइ मां हक़ीक़त ॿुधायां 2-3 दफ़ा चवंदा आहिनि बि त वरी खिलंदा आहिनि चवंदा अबा हणण त ॾे न भला मां चयो वरी वेझो ईंदो चवंदा अड़े मूं त हेॾे कया न जीअं हेॾे कंदो हणी छॾींदा अड़े अबा ख़बर आहे त इहा चूंडड़ी आहे हाणे माना उहो बि न करे सघंदो आहियां अलाए छो या कंहिं माण्हूअ जेको बरपिया बि मूंॾे हूंदा आहिनि त पोइ इहो मूंखे खारस हूंदी आहे इहे लाइफ में मां कर्ज़ न खयो आहे इहो रिकॉर्ड आहे पर इतफ़ाक़ हाणे खुलिया कोन्हनि मां घर मुंहिंजा थींदो आहे पोइ जेसि ताईं उहा उनखे माना इहा रिटर्न या काई शइ न आहे त तेसि ताईं पट हूंदी आहे हिकिड़ी त हिते हिसाब न थिए पोइ हुते हिसाब न थिए हिते ॾेई छॾियां हुते हिसाब न थिए ऐं हिकिड़ो स्टेज ड्रामो कयो मूं 3 दफ़ा थियो आहे नवाब शाह में बि थियो लाड़काणे में बि उहो हुयो शैतान जी इस्तीफ़ा माना नालो शैतान जी उन में वॾो इब्लीस जेको आहे उहो मूंखे कैरेक्टर हुयो ॿिया जेके हुया तख़्त ते मां वेठो न ॿिया शैतानड़ा ॿिया आहिनि उहो नेट ते पियो आहे उहो तव्हां ॾिसंदव हुन में एॾी मैसेज आहे कॉमेडी में जो नालो इहो अथव शैतान जी इस्तीफ़ा त लाड़काणे में जॾहिं बैनर लॻो त मौलाना जेके हुया बाक़ाइदे मस्जिदनि मां उन्हनि चयो त बैनर लॻल आहे शैतान क़ुर में बि लिखियल आहे त तव्हां क़यामत हूंदो हिननि इस्लाम जे ख़िलाफ़ था वञनि उहो बुट ॿधी 2-3 ॼणा वेठा वेही ॾिसण मीटिंग करे आया असांखे पोइ हुननि ॿुधायो त भाई असां ॾिसण आयासीं त चकर छा आहे पोइ असां हुन में सॼी स्क्रिप्ट जेका खणी आयासीं त उहा अहादीस ऐं क़ुर शरीफ़ मां हाणे माना थिएटर सां अहिड़ो ई कंदा आहियूं जो मैसेज वञे
सही ॻाल्हि आहे। असल Message- इहो हूंदो आहे न, तव्हां हिकिड़ो message मैसेज ॾियणु चाहियो था पंहिंजे मुआशरे खे सुधारण जे लाइ। उन में ईअं हुयो त माना उहो इब्लीस जेको आहे उन में मुंहिंजा कैरेक्टर हिकु ई आहिनि। तव्हां त बीठो आहियो न, तव्हां खिल जी ॻाल्हि कई, मां तव्हां खिलां थो, हितां हाणे जे हीअं ई एक्सप्रेशन्स आहिनि, हेॾो ॿियो को बीठो आहे उहो रोअण जे हिसाब सां थो चए आका मूंसां हीअं थियो आहे, हीअं करे तूं सां इहो छो थियो, हिन दारो हो त आका हेतिरनि माण्हुनि खे खारियमि, हा खारियो, त माना उहो एतिरा उन में फ्लेवर हुया जो माना एट ए टाइम मूंखे 5-7 दफ़ा मूड मटाइणो पियो पए। ऐं कैरेक्टरनि जी बीह कई, हिकिड़ो खिले थो, हिकिड़ो रोए थो, हिकिड़ो पंहिंजो मसलो खणी आयो आहे, हिकिड़ो मूंखे माना चापलूसी थो करे, त उन्हनि सभिनी ॾे माना मूं करे हीअं टर्न करे मूं माना उहो ईअं हुयो। एतिरा करण में माना इहा ई अगरि माण्हू हसास न हूंदो, तव्हांजे सवाल जो हिसाब ॿुधायां थो त उहो एतिरा मूड चेंज बि न करे सघंदो। थैंक यू वेरी मच अमजद। व्यूअर्स, तव्हां असांजी अॼु जी कचहरी ॾिठी, अॼु जी मुलाक़ात ॾिठी, ऐं मां उमेदु कयां थी त असांजे अॼु जे प्रोग्राम में तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहट आई हूंदी। इन सां गॾु मूंखे इजाज़त ॾींदो, इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी अॻिले ॿिए प्रोग्राम में। तेसिताईं अल्लाह।